नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर पिया करियूं त जमीयत उलमा इस्लाम सिंध जो अमीर दरगाह हालेजवी शरीफ जो सजादा नशीन मौलाना अब्दुल समद हालेजवी लाडाणो करे वियो आहे। दरगाह हालेजवी शरीफ जो सजादा नशीन मौलाना अब्दुल समद हालेजवी कुछ अरसे खां बीमार हो, जेको अॼु सखर जे ख़ांगी अस्पताल में 80 वरहनि जी ॼमार में लाडाणो करे वियो। मौलाना अब्दुल समद हालेजवी जो मढ़ अस्पताल खां दरगाह हालेजवी शरीफ आंदो पियो वञे। संदसि केतिरा ई अक़ीदतमंद ऐं जेवाय जा कारकुन दरगाह हालेजवी शरीफ पहुची विया आहिनि। जेवाय सिंध जे तर्जमान मौलाना ताज मोहम्मद नाहियूं चयो आहे त मौलाना अब्दुल समद हालेजवी हिकु वॾो आलम ऐं रूहानी शख़्सियत हो। अब्दुल समद हालेजवी जी वफ़ात सां पैदा थींदड़ ख़ाल भरिजी नथो सघे। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर पिया करियूं त जमीयत उलमा इस्लाम सिंध जो अमीर ऐं दरगाह हालेजवी शरीफ जो सजादा नशीन मौलाना अब्दुल समद हालेजवी लाडाणो करे वियो आहे। दरगाह हालेजवी शरीफ जो सजादा नशीन मौलाना अब्दुल समद हालेजवी कुछ अरसे खां बीमार हो, जेको अॼु सखर जी ख़ांगी अस्पताल में 80 वरहनि जी ॼमार में लाडाणो करे वियो। मौलाना अब्दुल समद हालेजवी जो मढ़ अस्पताल खां दरगाह हालेजवी शरीफ आंदो पियो वञे। संदसि केतिरा ई अक़ीदतमंद ऐं जेवाय जा कारकुन दरगाह हालेजवी शरीफ पहुची विया आहिनि।